टंडो गुलाम हैदर में नेशनल प्रेस क्लब पारां मेहनती ऐं बाकिरदार उस्ताद अरबाब मोहम्मद खान वरिया जी शख्सियत खे भेटा पेश करण लाइ सुरही सांझ मल्हाई वई। तक़रीब में सिंध सहाफ़ी संघ जे मरकज़ी सदर मलिक तारिक महमूद अवाण, पीपी ज़िले टंडे मोहम्मद खान जे वाइस चेयरमैन शेर अमीन लाखोए, पीपी यूथ विंग जे सदर सैयद सलाह शाह बुखारी, सीनियर सहाफ़ी ऐं लेखक सैयद पीर शाह जीलानी ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में शागिर्दनि शागिर्दाणियुनि तक़रीबूं मुख़्तलिफ़ गीतनि ते टैबलो पेश कया ऐं मुख़्तलिफ़ लोक गीतनि ते रक़्स करे तक़रीब खे 4 चंड हणी छॾिया। इन मौक़े ते आयल महिमाननि उस्तादनि शागिर्दनि अवामी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि तालीम जो निज़ाम बहितर नाहे, तालीम जी बहितरी लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। जेको आहे उन जे किरदार खे निर्वार करे, हुन में अहिड़ियूं ख़ासियतूं पैदा करे, अहिड़ियूं सलाहियतूं पैदा करे जंहिंसां हू पंहिंजे माइटनि जो, ॻोठ जो ऐं मुल्क जो नालो रोशन करे। उन हवाले सां हीउ जेको पाम थियो आहे, इन में सभिनी उस्तादनि जी बि इज़त वधंदी ऐं यकीन सां चवां थो त हू पंहिंजी महिनत ज़रूरु कंदा। आख़िर में नेशनल प्रेस क्लब जे समूरे सतह पारां टंडो गुलाम अली जे मेहनती फ़र्ज़शनास उस्ताद मोहम्मद खान वरिया खे अवार्ड ॾिनो वियो ऐं तक़रीब में आयल महिमान खे सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।